नाज़रीन, दौड़ में कोरोना वायरस सबब लॉकडाउन में नरमी बाद आवाम जे बाज़ारुनि में रश लॻल है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर जी गवर्नमेंट तरफा ऐलान 3 ॾींहं वारे लॉकडाउन का जी ही शहर खुलियो है तो इतने जो आवाम की रश है वह तमाम घनी वधी वही है और आवाम जी इतने तमाम घनी भी है। जेकॾहिं SOPs के हवाले से गाल कयूं तो गवर्नमेंट तरफा लागू कल SOPs ते इतने शहर में को भी अमल न पे कयो वञे। समाजी विथी हुए या उन अलावा मास्क पाइण वाली गाल हुए आवाम तरफा इन SOPs ते को भी अमल न पे कयो वञे। ऐं जेकॾहिं इंतज़ामिया जी गाल कंदासीं तो इतने को भी जेके आहिनि इंतज़ाम न पिया कया वञनि ऐं पुलिस जेका हिते आहे उहा नज़र न पई अचे SOPs ते अमल कराइण जे लाइ। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेको ईद जो बि सीज़न आहे ऐं ईद जे हवाले सां बि जेके हितां जेके मक़ामी ॻोठ आहिनि उन्हनि जा जेके अवाम आहिनि उहे बि शहर अची माना गॾु थिया आहिनि ऐं ईद जी ख़रीदारी बि करे रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते दौड़ शहर में जेको महांगाई जे हवाले सां बि आवाम तरफ़ां कुझु शिकायतूं कयूं आहिनि जंहिं तहत जेके गवर्नमेंट तरफ़ां रेट लिस्टूं आहिनि उहे बि ग़ाइबु आहिनि ऐं हथ दुकानदारनि तरफ़ां जेके आहिनि उहे हथ ठोकिया अघु लॻाया पिया वञनि। जी